ब्रेकिंग न्यूज़ आहे नाज़रीन अवां खे आगाह कयूं पिया सिक्योरिटी फोर्सेस जो पेशावर में ऑपरेशन थियो आहे। 5 दहशतगर्द मारिजी विया आहिनि। ISPR मूजिब सिक्योरिटी फोर्सेस दहशतगर्दनि जी मौजूदगी जे इतला ते हसन खैल में ऑपरेशन कयो आहे। सिक्योरिटी फोर्सेस जे ऑपरेशन दौरान 5 दहशतगर्द मारिजी विया, 3 दहशतगर्द ज़ख़्मी थी पिया आहिनि। दहशतगर्दनि जी फायरिंग में कैप्टन हसन जहांगीर ऐं हवलदार शफ़ीक अल्लाह शहीद थी वियो आहे। सिक्योरिटी फोर्सेस जो पेशावर में ऑपरेशन थियो आहे। 5 दहशतगर्द मारिजी विया आहिनि। ISPR मूजिब सिक्योरिटी फोर्सेस दहशतगर्दनि जी मौजूदगी जे इतला ते हसन खैल में ऑपरेशन कयो। ISPR मूजिब सिक्योरिटी फोर्सेस जे ऑपरेशन दौरान 5 दहशतगर्द मारिजी विया, 3 दहशतगर्द ज़ख़्मी थी पिया। दहशतगर्दनि जी फायरिंग में कैप्टन हसन जहांगीर ऐं हवलदार शफ़ीक अल्लाह शहीद थी वियो आहे। खबर अवां सां शेयर कयूं पिया। सिक्योरिटी फोर्सेस जो पेशावर में ऑपरेशन थियो आहे। 5 दहशतगर्द मारिजी विया आहिनि। ISPR मूजिब सिक्योरिटी फोर्सेस दहशतगर्दनि जी मौजूदगी जे इतला ते हसन खैल में ऑपरेशन कयो। ISPR मूजिब सिक्योरिटी फोर्सेस जे ऑपरेशन दौरान 5 दहशतगर्द मारिजी विया, 3 दहशतगर्द ज़ख़्मी थी पिया आहिनि। दहशतगर्दनि जी फायरिंग में कैप्टन हसन जहांगीर ऐं हवलदार शफ़ीक अल्लाह शहीद थी वियो आहे। सिक्योरिटी फोर्सेस जो पेशावर में ऑपरेशन थियो आहे। 5 दहशतगर्द मारिजी विया आहिनि। सिक्योरिटी फोर्सेस दहशतगर्दनि जी मौजूदगी जे इतला ते हसन खैल में ऑपरेशन कयो। ISPR मूजिब सिक्योरिटी फोर्सेस जे ऑपरेशन दौरान 5 दहशतगर्द मारिजी विया, 3 दहशतगर्द ज़ख़्मी थी पिया आहिनि। ISPR मूजिब दहशतगर्दनि जी फायरिंग में कैप्टन हसन जहांगीर ऐं हवलदार शफ़ीक अल्लाह शहीद थी विया आहिनि। खबर अवां सां शेयर कयूं पिया। टीवी, फिल्म, थिएटर ऐं रेडियो जो नाले वारो अदाकार तिलत हुसैन लाडाणो करे वियो। तिलत हुसैन काफ़ी अरसे खां बीमार हो। पाकिस्तान आर्ट्स काउंसिल, कराची आर्ट्स काउंसिल ऐं तिलत हुसैन जी धीउ संदसि लाडाणे जी तस्दीक़ कई आहे। खबर अवां सां शेयर कयूं पिया। टीवी, फिल्म, थिएटर ऐं रेडियो जो नाले वारो अदाकार तिलत हुसैन लाडाणो करे वियो आहे। तिलत हुसैन काफ़ी अरसे खां बीमार हो। पाकिस्तान आर्ट्स काउंसिल, कराची आर्ट काउंसिल ऐं तिलत हुसैन जी धीउ संदसि लाडाणे जी तस्दीक़ कई आहे। खबर अवां सां शेयर कयूं पिया। टीवी, फिल्म, थिएटर ऐं रेडियो जो नाले वारो अदाकार तिलत हुसैन लाडाणो करे वियो। तिलत हुसैन काफ़ी अरसे खां बीमार हो। पाकिस्तान आर्ट्स काउंसिल, कराची आर्ट काउंसिल ऐं तिलत हुसैन जी धीउ संदसि लाडाणे जी तस्दीक़ कई आहे। सदारती अवार्ड याफ़्ता तिलत हुसैन 1967 में PTV खां करियर जी शुरूआत कई। तिलत हुसैन बॉलीवुड फिल्म सोतन की बेटी में बहितरीन अदाकारी कई। तिलत हुसैन जे लाडाणे ते शोबिज़ इंडस्ट्री सोग में वरतल आहे। खबर अवां सां शेयर कयूं पिया। टंडोअल यार में सख़्त गर्मी सबब 24 कलाकनि अंदरि 40 खां मथे शहरी बेहोश थी विया आहिनि। सख़्त गर्मी सबब बेहोश थींदड़ शहरियुनि खे वेझी निजी ऐं सरकारी अस्पताल में मुंतकिल कयो वियो आहे। गर्मी जी शिदत खे ॾिसंदे SSP टंडोअल यार शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि ते थधे पाणी ऐं शरबत जूं कैंपूं क़ाइमु करे छॾियूं आहिनि। खबर अवां सां शेयर कयूं पिया। टंडोअल यार में सख़्त गर्मी सबब 24 कलाकनि अंदरि 40 खां मथे शहरी बेहोश थी विया आहिनि। सख़्त गर्मी सबब बेहोश थींदड़ शहरियुनि खे वेझे निजी ऐं सरकारी अस्पतालुनि में मुंतकिल कयो वियो आहे। गर्मी जी शिदत खे ॾिसंदे SSP टंडोअल यार शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि ते थधे पाणी ऐं शरबत जूं कैंपूं क़ाइमु करे छॾियूं आहिनि। टंडोअल यार में सख़्त गर्मी सबब 24 कलाकनि अंदरि 40 खां मथे शहरी बेहोश थी विया आहिनि। सख़्त गर्मी सबब बेहोश थींदड़ शहरियुनि खे वेझे निजी ऐं सरकारी अस्पतालुनि में मुंतकिल कयो वियो आहे। गर्मी जी शिदत खे ॾिसंदे SSP टंडोअल यार शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि ते थधे पाणी ऐं शरबत जूं कैंपूं क़ाइमु करे छॾियूं आहिनि। इन हवाले सां वधीक अपडेट मालूम कंदासीं। इम्तियाज़ ख़ासि केली लाइन ते मौजूद आहे। जी इम्तियाज़, आगाह कजो कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल तव्हांखे ॿुधाईंदो हलां त टंडोअल यार में सख़्त गर्मी सबब 24 कलाकनि अंदरि जेके 40 खां मथे शहरी जेके बेहोश थी विया आहिनि।
सख़्त गर्मी सबबि बेहोश थींदड़ शहरनि खे वेझी ख़ानगी ऐं सरकारी अस्पतालों में मुंतक़िल पिणु कयो वियो आहे। उन हवाले सां गर्मी शिदत खे ॾिसंदे एसएसपी टंडोलायार शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि ते थधे पाणी जूं सबीलूं ऐं शरबत सबीलूं जेको कैंपूं क़ाइमु करे छॾियूं आहिनि। एसएसपी टंडोलायार अबरे अब्बासी जेको पंहिंजे ॿारनि सां गॾिजी जेको क़ाइमु कयल कैंपुनि में शहरनि खे शरबत ऐं थधो पाणी पीआरियो आहे। उन मौक़े ते एसएसपी अबरे अब्बासी जेको शहरनि खे हिदायत पिणु कई आहे त गैर ज़रूरी जेको घरनि खां ॿाहिरि न निकिरनि। उन मौक़े ते अबरे अब्बासी इहो पिणु चयो त अवाम जी माल सां गॾोगॾु जान जी हिफ़ाज़त करण बि असांजो फर्ज़ु आहे। ऐं टंडोलायार समूरनि एसएचओ खे पिणु हिदायत कई आहे त पंहिंजे हदुनि में अवामी रश वारी जायुनि ते थधे पाणी सबीलूं जेको लॻाइनि ऐं हीट स्ट्रोक सबबि जानी नुक़सान जा ख़दशा आहिनि। शहरी इंतज़ाम ऐं पुलिस सां जेको भरपूर ताउन कनि। जी ठीक है, इम्तियाज़ ख़ास के लिए अम्मा जी मेहरबानी।